टिकराटे वेझो ॻोठ ड्रिग भिट मां नौजवान नारी मुबैना तौरु अगवा थी वई आहे। नारी जे वालिद जो चवणु आहे त उसामा पिताफ़ी ऐं संदसि साथियुनि न्याणी खे अगवा कयो आहे। मेंघवाड़ बिरादरी जे माण्हुनि मुबारकपुर थाणे पहुची रिपोर्ट दाख़िल कराए छॾी आहे। तव्हांखे हिकु ॿीहर ख़बर ॾींदासीं। टिकराटे वेझो ॻोठ ड्रिग भिट मां नौजवान नारी मुबैना तौरु अगवा थी वई आहे। नारी जे वालिद जो चवणु आहे त उसामा पिताफ़ी ऐं संदसि साथियुनि न्याणी खे अगवा कयो आहे। मेंघवाड़ बिरादरी जे माण्हुनि मुबारकपुर थाणे ते पहुची NC दाख़िल कराई आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया। टिकराटे वेझो ॻोठ ड्रिग भिट मां नौजवान नारी मुबैना तौरु अगवा थी वई आहे। नारी जे वालिद जो चवणु आहे त उसामा पिताफ़ी ऐं संदसि साथियुनि न्याणी खे अगवा कयो आहे। मेंघवाड़ बिरादरी जे माण्हुनि मुबारकपुर थाणे ते पहुची NC दाख़िल कराई आहे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे नाज़रीन। टिकराटे वेझो ॻोठ ड्रिग भिट मां नौजवान नारी मुबैना तौरु अगवा थी वई आहे। नारी जे वालिद जो चवणु आहे त उसामा पिताफ़ी ऐं संदसि साथियुनि न्याणी खे अगवा कयो आहे। मेंघवाड़ बिरादरी जे माण्हुनि मुबारकपुर थाणे ते पहुची NC दाख़िल कराई आहे। टिकराटे वेझो ड्रिग भिट मां नौजवान नारी मुबैना तौरु अगवा थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। मजीद महर असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे।